अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां ख्वाजा नसीमुद्दीन अमीन, ॾिसी रहिया आहियो सिंध रंग न्यूज़ HD। ख़बरुनि जो सिलसिलो जारी रखंदे हींअर अहम रिपोर्ट वाना शेयर कंदासीं अमनपुर खां। अमनपुर वेझो 2 महीना अॻु मुबैना सहुरे खां घुटा ॾेई क़तल कयल औरत वारो मामिलो। अदालती हुकुम ते क़बर कुशाई कई वई, लाश जा जुज़ा पिणु वरिता विया। तफ़सील खां मां आगाह कंदासीं त अमनपुर लॻोठ भले ॾिनो मैतुल में 2 महीना अॻु मुबैना सहुरे करीमदाद मैतुल हथां घुटा ॾेई बेदर्दीअ सां क़तल कयल औरत ज़रीना खातून ज़ाल राबेल मैतुल वारे मामले जो फोती औरत जी फरियादण माज़ोरा खातून जे दरख़्वास्त बैदि सीशन जज खीरपुर जे हुकुम ते सिविल मैजिस्ट्रेट पीर जो ॻोठ ख़ालिद सत्तार सूमरो जी निगरानी हेठि गुलाम मोहम्मद महर मेडिकल कॉलेज जे डॉक्टरनि जी टीम पीर शहबाज़ी कब्रिस्तान पहुची मक़तूल औरत जी क़बर कुशाई करे फोती औरत जे जिस्म जा जुज़ा वरिता विया, जेके लेबार्टरीअ मोकिलिया वेंदा। उन सिलसिले में अमनपुर पुलिस जो चवणु आहे त मक़तूल औरत ज़रीना खातून खे 2 महीना अॻु सहुरे करीमदाद मैतुल घुटा ॾेई क़तल कयो हो, जॾहिं त जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो हो, जंहिं ॾोह जो पिणु इतराफ़ कयो हो। औरत जी माउ सीशन कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई त संदसि धीउ जे मौत जो कारण सां गॾोगॾु संदसि जिनसी ज़्यादती पिणु मालूम कई वञे। यादि रहे त फोती औरत जो पोस्टमार्टम न थियण जे करे खेसि दफ़नायो वियो हो, जंहिंजी ॿीहर क़बर कुशाई करे संदसि जिस्म जा जुज़ा वरिता विया आहिनि त जीअं मौत जे कारण सां गॾु संदसि सां ज़्यादती थियण या न थियणु मालूम थी सघे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंध रंग न्यूज़।